अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार मां सबाबलो हेडलाइन्स हमारे टियूं बुलेटिन की शुरुआत में ॿुधाईंदासीं। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो 771 उर्स मुबारक शुरू थी रहियो आहे। तक़रीबूं शुरू थी रहियूं आहिनि। सेवण में संदसि दरगाह ते तक़रीबूं शुरू थी वेंदियूं। गवर्नर सिंध कामरान टिसूरी अॼु मज़ार ते चादर चाढ़े उर्स जे सरकारी तक़रीबनि जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। वॉक थ्रू गेट्स ऐं CCTV कैमराऊं बि लॻाई वयूं आहिनि। सिक्योरिटी लाइ 4,500 अहलकार मुक़रर कया विया आहिनि। सिंध समेत समूरे मुल्क मां पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हर तरफ़ तमाम मस्क कलंदर जूं सदाऊं आहिनि। ख़बर अवां खे ॾियूं पिया। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो 771 उर्स मुबारक शुरू थी रहियो आहे। दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। वॉक थ्रू गेट्स ऐं CCTV कैमराऊं बि लॻाई वयूं आहिनि। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो 771 उर्स मुबारक शुरू थी रहियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे 771 उर्स मुबारक जूं तक़रीबूं सेवण में संदसि दरगाह ते शुरू थी वयूं आहिनि। गवर्नर सिंध कामरान टिसूरी अॼु मज़ार ते चादर चाढ़े उर्स जे सरकारी तक़रीबनि जो बाज़ाब्ता तौर इफ़्तिताह कंदो। दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। वॉक थ्रू गेट्स ऐं CCTV कैमराऊं बि लॻाई वयूं आहिनि। सिक्योरिटीअ लाइ 4,500 अहलकार मुक़रर कया विया। सिंध समेत समूरे मुल्क मां पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हर तरफ़ तमाम मस्त कलंदर जूं सदाऊं जारी आहिनि। अपडेट कयूं पिया अवां खे। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे 771 उर्स मुबारक जूं तक़रीबूं सेवण में संदसि दरगाह ते शुरू थी वयूं आहिनि। गवर्नर सिंध कामरान टिसूरी अॼु मज़ार ते चादर चाढ़े उर्स जे सरकारी तक़रीबनि जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। अॼु खां सेवण जो मेलो शुरू थी रहियो आहे। दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़िकार सोलंकी। जी ज़ुल्फ़िकार, अपडेट कजो। जी बिल्कुल सवार सिंध धरती से ताल्लुक़ रखंदड़ नंढे खंड के अज़ीम सूफ़ी बुजुर्ग ऐं औलिया अल्लाह हज़रत सखी लाल शहबाज़ कलंदर जो सालियानो 771 उर्स मुबारक जूं तक़रीबूं अॼु छंछर जे ॾींहं खां कलंदरी धरती सेवण में अक़ीदत एतिराम सां शुरू थी वयूं आहिनि। इन हवाले सां शहबाज़ मेला कमेटी जी चेयरमैन रिटायर्ड फरीद मुस्तफ़ा पारां ॼाण ॾिनी वई आहे। अॼु सुबुह जो हींअर कुझु वक़्त खां पोइ सिंध जो गवर्नर कामरान टिसूरी दरगाह कलंदर ते पहुची चादर चाढ़े कलंदर जे मेले जो जेको बाक़ाइदा इफ़्तिताह कंदो। कलंदर जे मेले जे हवाले सां तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। शहबाज़ मेला कमेटी ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां आवाम लाइ पीअण जे पाणी, सिहत, सफ़ाई जा इंतज़ाम करण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। जॾहिं ॿिए तरफ़ मेले कलंदर जे मेले में शिरकत करण लाइ सख़्त महांगाईअ बावजूदि मुल्क जे कुंड कुर्छ मां लखें पांधीअड़ा जंहिंमें औरतुनि, ॿारनि, नंढी उमिरि, वॾी उमिरि जे ज़ियारतुनि जो वॾो अंग शामिल आहे, सेवण पहुची वियो आहे। जंहिं बैदि शहर जी रौनकुनि में वॾो इज़ाफ़ो अची वियो आहे। शहर अंदरि दमादम मस्त कलंदर जा नारा गूंजी रहिया आहिनि। कलंदर जा दीवाना रक़्स करे दोलनि जे वाजे ते धमालूं हणी ऐं रैलियूं जुलूस कढी कलंदरी मज़ार ते चादरूं चाढ़े रूहानी मुर्शद सां बेलोस मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार करण में जेको मशगूल आहिनि। उर्स मुबारक में शिरकत ज़ियारतुनि में सभ खां जेको वॾो तइदाद आहे उहो पंजाब सूबे जे अक़ीदतमंदनि जो आहे, सिंध सूबे जो आहे ऐं ॿिए मुल्क जे ॿियनि इलाइक़नि सां आहे जेके सेवण पहुची कलंदर जे मेले जो जश्न मल्हाइण में मसरूफ़ आहिनि। जॾहिं त सेक्रेटरी औकाफ़ सिंध मुनवर अली मैसर जी हिदायत ते कलंदर शहबाज़ जे रोज़े मुबारक खे पिणु ख़ूबसूरत रंगीन बल्बनि सां सिंगारे वियो आहे। जंहिं बैदि कलंदर जी दरगाह जेका आहे आवाम जी नज़र जो मर्कज़ बणियल आहे। ॿिए तरफ़ सिक्योरिटी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुल्की सूरत हाल खे नज़र में रखंदे लखें पांधीअड़नि लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। जंहिंमें 4,500 पुलिस अहलकार, 250 रेंजर्स अमलदार अहलकार खां अलावा आर्मी जा जवान पिणु फर्ज़ अंजाम ॾींदा। चेकिंग सख़्त रखी वेंदी त जीअं कलंदर जे मेले में अमन अमान जेको सो बहाल रखी सघिजे। अॼु कलंदर मेले जी पहिरीं नमाल ते इफ़्तिताह बैदि शाम जो जेको सो मलाखड़ो थींदो। जॾहिं त राति जो सुगड़नि जी कचहरी शहबाज़ ऑडिटोरियम में मुनक़िद कई वेंदी। ॿी धमाल ते अदबी कॉन्फ्रेंस ऐं आख़िरी धमाल ते शहबाज़ ऑडिटोरियम में राग रंग जी महफ़िल सजाए शहबाज़ अवार्ड पिणु ॾिना वेंदा। जी सभा ज़ुल्फ़िकार सोलंकी, अपडेट करण लाइ महिरबानी। अवां खे अपडेट कयूं पिया त दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि।